गाढ़ा गुल्लों तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं टेड़ी पवंदा टारीअ जॾहिं गाढ़ा गुल्लों तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं अल्लाह जॾहिं वरंदियूं गूंजड़ियूं हो अल्लाह जॾहिं वरंदियूं गूंजड़ियूं हर हर कंदे हुल्लो तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं टेड़ी पवंदा टारीअ जॾहिं गाढ़ा गुल्लो तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं अल्लाह विछोड़े जा ॾींहड़ा हो अल्लाह विछोड़े जा ॾींहड़ा भोराईअ जी भुल्लो तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं त दोस्तो ही तव्हां ॾिठो ऐं ॿुधो प्रिया अबड़ो खे जेका सिंध जे मशहूरु चित्रकार कैसा आलम अबड़ो ऐं कहाणीकारा हमीदा मैथलो जी धीउ आहे ऐं हुन जे ॻाइण में उहो सुर आहे ऐं उहा ताज़गी आहे जो हर को ॿुधी उन मां मुतासिर थिए थो ऐं उनखे महसूसु करे थो ऐं उनखे इंजॉय करे थो प्रिया अबड़ो कुझु ॾींहंनि खां हिते लंडन में हुई असांजे हिकु माइट हालार जी शादीअ में ऐं शादी जूं जेके रस्मूं थियूं उन्हनि रस्मुनि में हुन तमामु सुठो ॻायो ऐं उहे कई क्लिप्स मां तव्हांजे आॾो पेश करियां थो ऐं जॾहिं मूं हुन खां पुछियो त हुनखे ॻाइण जो शौक़ु कीअं थियो त हुन जेको चयो उहो तव्हां ॿुधो मूंखे शौक़ु ईअं कोन हुयो मूं वटि नेचुरली टैलेंटेड हुयसि मूंखे दात हुयो ॻाइण जो पर मूंखे ख़बर बि कोन हुई कि मूं वटि आहे मुंहिंजी अमड़ मूंखे चवंदी कि तुंहिंजी आवाज़ु ॾाढी सुठी आहे तूं कोयल आहे तोखे ॻाइणु खपे बाबा जी आवाज़ु ॾाढी सुहिणी लाइक मां सम्झंदी आहियां मर्दनि में ॾाढी हद खां वधीक सुठी आवाज़ु हुई ऐं मां कॾहिं रिकॉर्डिंग कोन कई बाबा जी काश मां रिकॉर्डिंग कया हुन ॾींहंनि में असांखे एॾो ख़्यालु बि न ईंदो त बाबा जी रिकॉर्डिंग करणु खपे पर बाबा सां गॾु मां ॻाईंदी हुअसि त बाबा मूंखे सेखारींदो रातिनि जो वेही करे असां कचहरी बि कंदा हुआसीं बाबा सां गॾु मां ॻाईंदी बि हुअसि पर मूं कॾहिं ध्यानु कोन ॾिनो त मूंखे ॻाइणु खपे या ॻाइण जी तरफ़ वञणु खपे मां ओ लेवल्स कंदी हुअसि ए लेवल्स कयसि वरी पढ़ाई करण लाइ वरी मलेशिया हली वियसि हुन खां वरी पंहिंजी करियर ठाहियो IT में ऐं पोइ अमेरिका में मूंखे जॉब लैंड कई ऐं फैमिली मुंहिंजी मां रेस कई नंढड़ा ॿार हुआ मुंहिंजो हिन पासे हॉबी जी तरफ़ ध्यानु ई कोन वियो पर जॾहिं हाणे थोरा ॿार वॾा थिया आहिनि मां थोरी फ्री थी आहियां करियर जे हिसाब सां बि थोरी इस्टेब्लिश थी आहियां त मां हाणे सोचंदी आहियां त छो न मां हिनखे टाइम ॾिनो छो न मां सिंग कयां थोरो ऐं हिन ॾात खे थोरो संवारियां उन ॾींहुं तव्हां चयो जेको पाण कचहरी में कईसीं त तव्हां चयो त मुंहिंजे ॻाइण सां मूंखे लॻे थो ॼण बाबा ज़िंदा थी वञे थो हा इहा कीअं फीलिंग आहे इन जे पुठियां छा तव्हांजी सोचूं आहिनि बाबा मूंखे राणो ॻाइणु सेखारियो बाबा मूंखे ॾाढा ॾुखिया राग सेखारींदो ऐं सिंधी शाह लतीफ़ खे सिंग कराईंदो त मूंखे बाबा जे गुज़ारण खां पोइ ईअं फील थींदो आहे त बाबा अलाइव आहे मुंहिंजी आवाज़ सां मुंहिंजी बाबा जी एंसेस्ट्रल जेकी वॉइस आहे बाबा लर्न कयो आहे पंहिंजे एंसेस्टर्स खां ऐं मुंहिंजा एंसेस्टर्स अलाइव आहिनि थ्रू माई वॉइस त मूंखे फील इहो थींदो आहे की बाबा वाक़ई ज़िंदा आहे ऐं इहो मां पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियां थी पंहिंजी धीअरुनि खे बि सेखारियां थी
उहो बि राणो ॻाईंदियूं आहिनि, सुठे नमूने ॻाईंदियूं आहिनि। ऐं मां फील थी कयां थी जनरेशन टू जनरेशन असांजो एंसेस्ट्रल वॉइस अलाइव रहणु खपे। ऐं मूंखे फील थींदो आहे त बाबा हिन जे थ्रू अलाइव आहे। हू तव्हां उन सां जॾहिं रातियूं गुज़ारींदा हुआ, जॾहिं तव्हां पढ़ंदा हुआ, त पोइ उन सां जॾहिं कचहरी कंदा हुआ त उन जे वक़्तु बि तव्हां ॻाईंदा हुआ? ईअं न हुयो की को क्लासरूम टाइप हुजे या क्लासरूम सेटिंग हुजे ऐं बाबा मूंखे सेखारींदो हुजे ऐं मां बाबा जे पोयां रिपीट कंदी हुजां। बाबा पंहिंजे धुन में पंहिंजे लय में ॻाईंदा हुआ, पोइ मां हुननि सां गॾु ईअं धुन में लाइक मिलाईंदी हुअसि, पंहिंजी आवाज़ मिलाईंदी हुअसि बाबा सां। ऐं मां बाबा खे लिसन कंदी हुअसि। मुंहिंजी शायदि लर्निंग कन जो जेको हियरिंग सेंस आहे उहो ॾाढो सुठो आहे, त बाबा जहिड़े नमूने सां ॻाईंदो त मूंखे यादि थी वेंदो ऐं मां बाबा सां गॾु ॻाईंदी हुअसि। पर ईअं कोन हो की बाबा को विहारे करे मूंखे सेखारियो हुजे त अची पहिरियों वेही करे गाना ॻायूं। बाबा पंहिंजे मूड वारो हुयो, जॾहिं मूड में हूंदो, जॾहिं ॾाढे सुठे मूड में हूंदो गाना ॻाईंदो, पोइ बाबा खे मां रिपीट कंदी हुअसि ऐं बाबा सां गॾु मां ॻाईंदी हुअसि। मूंखे ईअं नथो फील थिए त अलाए कीअं मूंखे लॻे थो ॼण ईअं बाबा जी धीउ थी करे हुननि सां गॾु रही करे मूं लर्न करे छॾियो आहे, जस्ट लाइक अ बेबी लर्न कंदो आहे हाउ टू टॉक। ईअं मां सिखियो आहे ॻाइणु। मूंखे ख़बर ई कान्हे मूं कॾहिं सिखियो ॻाइणु। हींअर तव्हां कुझु सालनि खां वठी ट्रेनिंग पिया वठो ॻाइण जी, उन ट्रेनिंग में तव्हां छा छा सिखियो आहे? माना धुनियूं कहिड़ियूं सिखियूं आहिनि, या कहिड़े राग ते तव्हां माना ट्रेनिंग वरिती आहे, या उहो कहिड़ो राग आहे जंहिं ते तव्हां सम्झो था त तव्हांखे माना गिरफ़्त आहे? सो मां जेकी ट्रेनिंग वरिती आहे अनफॉर्चुनेटली वेस्टर्न म्यूज़िक में वरिती आहे ऐं सॼा वेस्टर्न फोक सॉन्ग्स बि सिखां, छोकी अनफॉर्चुनेटली मूंखे कोई टीचर मिले ई न पई ईस्टर्न म्यूज़िक जी। त मुंहिंजी जेकी पियानो टीचर आहे जंहिंसां मां पियानो सिखंदी आहे, उहा ई मुंहिंजी वॉइस खे संवारींदी आहे ऐं हू मूंखे सभु अमेरिकन ओल्ड फोक सॉन्ग्स सेखारींदी आहे, त उहे मां सिंग कंदी आहियां। सो होपफुली इन द फ्यूचर मां चई सघंदुसि त मां ईस्टर्न म्यूज़िक ते कोई क़ाबू पातो आहे या मां कुझु लर्न थी कयां। अच्छा, हाणे जीअं आर्टिस्ट थींदा आहिनि न, आर्टिस्ट दुनिया में जीअं लेखक बि आर्टिस्ट आहे, मुसविर बि आर्टिस्ट आहे, अदाकार बि आर्टिस्ट आहे, मूसीकार बि आर्टिस्ट आहे, त अहिड़े तरह सां हिकिड़ो सिंगर बि तमामु वॾो आर्टिस्ट हूंदो आहे। त तव्हांखे उन मां मोटिवेशन मिले थी, तव्हां पंहिंजे मुंहुं बि ईअं ॻाईंदा आहियो, ऐं किथे ऐं कीअं तव्हांखे उन मां माना हिकिड़ो कैथारसिस थो मिले, या उन मां तव्हांखे मज़ो अचे थो? सो मां ॻाईंदी त हर वक़्तु बोड़ मानी पचाइण महिल बि ॻाईंदी आहियां। ऐं मां जॾहिं नई नई शादी थी वई, मुंहिंजा सावरनि सां गॾु मां रहंदी हुअसि, त मुंहिंजो ससु सहुरो बि ॾाढो इंजॉय कंदा, छोकी मां मानी पचाईंदी हुअसि। मूंखे ॿुधंदा चवंदा वाह जी आवाज़ थी पिरे, असांखे ॾाढो मज़ो थो अचे तूं ॻाईं थी घर में। त उहो त मां हर वक़्तु मूंखे लॻंदो आहे मां पंहिंजी एंटरटेनमेंट लाइ या पंहिंजी कैथारसिस लाइ सिंग कंदी रहंदी आहियां। ऐं बाबा मुंहिंजो आर्टिस्ट हुयो, उहो पेंटर हुयो, पेंटिंग कंदो हुयो। ऐं बाबा चवंदो हुओ त जेको पेंटर हूंदो आहे, जेको आर्टिस्ट हूंदो आहे, जेको ड्रॉइंग कंदो आहे, उहो थी नथो सघे त हुनजी आवाज़ सुठी न हुजे। ऐं माना को आर्टिस्ट हूंदो त हुनखे चवंदो, अगरि उहो ड्रॉइंग थो करे, हुनखे तव्हां चवंदो त तूं ॻाए ॿुधा, त उहो तव्हांखे उम्दा ॻाए ॿुधाईंदो। हरूभरू उहो पाण खे सिंगर न चराईंदो, पर हूंदो सिंगर उहो। माना कोई रूहानी तौर सां, दिली तौर सां माण्हू जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि, जेके पेंटर्स हूंदा आहिनि, जेके ड्रॉइंग कंदा आहिनि, उहे सिंगर्स बि हूंदा आहिनि। सही आहे। पोइ हाणे तव्हां जेको ॻाइणु शुरू कयो आहे, तव्हां जेको पंहिंजे मुंहुं ॻायो था ऐं वरी जेको स्टेज ते ॻायो था, उन में तव्हांखे छा डिफरेंस महसूसु थो थिए? छा स्टेज ते ॻाइण में हाणे तव्हांखे हिबक महसूसु नथी थिए? छो जो हींअर जो लंडन में तव्हां 4-5 माना फंक्शन्स में स्टेज ते अची ॻायो, उन खां अॻु में ॿिया कुझु स्टेज जा फंक्शन्स तव्हां करे चुका आहियो? हा, हुन खां अॻु में कयो। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी वेस्टर्न जेकी म्यूज़िक जी टीचर आहे, जंहिं मूंखे अमेरिकन फोक सॉन्ग्स सेखारिया, हुन मूंखे रिसाइटल्स में, सो असां वेंदा आहियूं चर्च में मां सिंग कंदी आहियां, सोलो सिंग कंदी आहियां। त हुन में मुंहिंजी जेकी हिचक हुई उहा लही वई, ऐं हुन में हूंदा 50 पीपल हूंदा हर दफ़े रिसाइटल में, 50 माण्हुनि जे साम्हूं मां परफॉर्म कंदी हुअसि। उहो मां लास्ट 2 ईयर्स सां कयां पई, त हुन सां मूंखे फील थो थिए त मुंहिंजो ड्रिज जेको आहे, स्टेज फ्राइट जेको आहे, उहो लही वियो आहे। ऐं उन सां काफ़ी मूंखे चेंज आई आहे। थोरी मां वेस्टर्न म्यूज़िक सिखियो आहे, पर जेको बाबा मूंखे सेखारियो आहे, मां पब्लिकली ॻाए सघां थी, मूंखे हरूभरू कोई परेशानी नथी थिए। आई एम एबल टू पब्लिकली परफॉर्म नाउ। पर तव्हांजो जेको ऑडियंस आहे, माना इन सवाल जा 2 पार्ट्स आहिनि। हिकु पार्ट इहो आहे त तव्हांजो वधीक शौक़ु वेस्टर्न म्यूज़िक में आहे या ईस्टर्न म्यूज़िक में? नंबर 2 सवाल इहो आहे त जेके तव्हांजा ऑडियंस आहिनि, उहे त मोस्ट प्रोबेबली ईस्टर्न आहिनि, सब कॉन्टिनेंट जा माण्हू, इंडियन ऐं पाकिस्तानी आहिनि। त हाणे तव्हां चाहियो था त अॻिते हली कुझु प्रोफेशनल माण्हू जेके शोज़ करे ऐं उन में ॻाए? छो न।
इट वुड बी अ गुड अपॉर्चुनिटी, अ गुड कोलैबोरेशन। बल्कि मां त चाहींदसि कोई फ्यूजन हुजे वेस्टर्न ऐं ईस्टर्न म्यूज़िक जो मिली करे, छो न अंग्रेज़ी सॉन्ग्स सां मिलाए करे सिंधी सॉन्ग्स हुजनि, ताकी न्यू जनरेशन बि हुनखे लिसन करे। जीअं उर्दू में खोड़ ईअं आहिनि, हिंदी में अहिड़ा आहिनि जंहिंमें इंग्लिश ऐं हिंदी जो मिलाए करे फ्यूजन कंदा आहिनि, त हुजणु खपनि अहिड़ा सॉन्ग्स जेके यंगस्टर्स इंजॉय करे सघनि। त मां त चाहींदसि त ॿई गॾु हुजनि, उन्हनि जो फ्यूजन हुजणु खपे। अल्लाह